सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल SindhTVHD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। नवाब खान हली आयो है जेकॾहिं हाणे उन तरफ़ असां न वधंदासीं पोइ हिते हटंदासीं न त इहो नवाब खान सम्झंदो त असां उन खां टिजी विया आहियूं। ऐं जॾहिं नवाब खान असां में ख़ौफ़ जी अलामत महसूस कई त इहो नवाब खान असां मथां हावी थियण जी कोशिशि कई। इन करे नवाब खान जी दावत असांखे क़बूल करणी पवंदी। बाक़ी रहियो हथ मिलाइण जो मसइलो सो उनखे पोइ ॾिसी वठंदासीं। सरकार आखिर कहिड़ो सबब है जो तव्हां मूसा ऐं मीर मथां अञा बि रिआयत पिया कयो? उन जा ॿ टे कारण आहिनि। पहिरियों सबबु इहो आहे त मां जेकॾहिं मूसा खे माराए छॾियां न त तुंहिंजी भाणेज नैना कॾहिं वापसि न अचे। ऐं ॿी ॻाल्हि त हिन वक़्तु मीर ऐं मूसा पाण में वेझा थींदा था वञनि। हिननि खे विढ़ाइण जे लाइ मूं मूसा खे आज़ाद करायो ऐं मीर जी भेण खे तो हथां अगवा कराए गुम कराए छॾियो। हाणे मीर मूसा मथां ज़ोर भरींदो त नैना खे वापसि कराए वञे ऐं नैना खे मूसा कॾहिं वापसि कोन कंदो। इन करे हू पाण में विढ़ंदा ऐं जेको बची वियो उनखे असां पूरो कंदासीं। मूसा नैना खे तोखे वापसि करणो ई पवंदो। जेकॾहिं तूं ईअं न कयो त नवाब खान मुंहिंजी भेण खे मारे छॾींदो। मूं तोखे उन वक़्त ई चई छॾियो हो मीरा सुभाणे जेकॾहिं तोखे को बि नुक़सान पहुचे त उहो मूं तरफ़ां न सम्झजांइ। सॉफ्ट सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा।